में तस्करो आयो असांजे परॾेही मुल्क जो बिल्कुल बिल्कुल भारत हिंदुस्तान या बेशक जॾहिं बरे सग़ीर हो त असीं सभु हिकिड़ी कल्चर ऐं हिकिड़ी सकाफ़त सही असांजी तक़रीबन पाण में रही। तव्हांजो इन मुल्क में कॾहिं वञणु थियो? हाँ असांजे मुल्क में वञणु थियो भारत में। कॾहिं ऐं कीअं? असां वियासीं 2006 में मई में वियासीं। असां नाज़ KTN टीम सभु हुआसीं ऐं कलकत्ता अजमेर जयपुर दार्जिलिंग भारत जी उहा सिटी आहे जंहिंमें तक़रीबन को पाकिस्तानी हलो न आहे, वेंदो ई न आहे हुते। असां हुते वियासीं ऐं असां कलकत्ता वियासीं, असां आगरा वियासीं, सभिनि जॻहियुनि ते असां परफॉर्म कयो। तव्हां उन्हनि खे भला इहो आकाश जो गज़ल ॻाए ॿुधायो त हाणे पंहिंजो मिलणु ज़रूरी आहे, हाँ बिल्कुल, वरना ही ज़िंदगी अधूरी आहे। दिल्ली में मूं ॻायो हुयो। मन जे आकाश में न को वेछो, हाँ पोइ छो सरहदुनि में दूरी आहे। उते जेके माण्हू वेठा सभु रोइनि पिया। अच्छा, सभु उते रोइनि पिया, उन्हनि जे अखियुनि में पाणी हुजे ॿुधण महिल। बुज़ुर्ग हूंदा ख़ासि तरह सां ख़ासि करे सिंध मां पार्टीशन वक़्तु ओॾां पंहिंजी रवानगी अख़्तियार कई हुई। केॾो सुठो मुनासिबु मौक़ो आहे त हिते ज़िक्र निकितो आहे ऐं तव्हां वटि यादगिरियूं आहिनि। बिल्कुलु त आकाश जो इहे गज़ल तव्हां खां ॿुधो। बिल्कुलु ॿुधायो। ही शहर ख़ामोशा जे वरी जागी पियो, विछोड़े जो सफ़र तू भी न काटे सघंदे। मां भी के आखिरी तारे जियां गुम थी वींदुस, तू भी सिंधड़ी अज के दो दिल सदियों सिकंदे। हाणे पंहिंजो मिलण ज़रूरी आहे, हाणे पंहिंजो मिलण ज़रूरी आहे, वरना ही ज़िंदगी अधूरी आहे, वरना ही ज़िंदगी अधूरी आहे। हाणे पंहिंजो मिलण ज़रूरी आहे, वरना ही ज़िंदगी अधूरी आहे। हाणे पंहिंजो मिलण ज़रूरी गल लगी गालियूं जे थी न सघन, गल लगी गालियूं जे थी न सघन, ख्वाब में गद वरना ही ज़िंदगी अधूरी आहे, वरना ही ज़िंदगी अधूरी आहे। हाणे पंहिंजो मिलण ज़रूरी आहे।
खाक जंहिंजी तॼण खतूरिया खाक जंहिंजी तॼण खतूरिया पर नहीं जिंदगी अधूरिया पर नहीं जिंदगी अधूरिया आन पंहिंजो मिलण ज़रूरिया मन जे आकाश में नवे छोको मन जे आकाश में मन जे आकाश में नवे छोको पोइ छो सरहदुनि जी दूरिया पोइ छो सरहदुनि जी दूरिया पर नहीं जिंदगी अधूरिया पर नहीं जिंदगी अधूरिया हाण पंहिंजो मिलण ज़रूरिया हाण पंहिंजो मिलण ज़रूरिया पर नहीं जिंदगी अधूरिया पर नहीं जिंदगी अधूरिया हाण पंहिंजो मिलण ज़रूरिया हाण पंहिंजो मिलण ज़रूरिया सवेल मूं तव्हां सां हिकिड़ी हुजत करणु पे चाही तव्हांजो शेर हुयो त चवनि जेके परवानो शाइर न आहे लिकी गीत तंहिंजा था ॻाइनि मगर त सिंध सॼी तव्हांजे पेरनि हेठां आहे ऐं सॼी सिंध तव्हांजे हथतिरीअ जे रेखाउनि में आहे त कहिड़ा शहर कहिड़ियूं घिटियूं जिते तव्हांजा महबूब रहिया जिन सां तव्हां मुहबतूं कयूं जिते परवानो सड़ंदे नज़र आयो मुंहिंजो इश्क जेको आहे हा उहो सच पुछो त सिंध सां आहे वाह हीअ को लफ़ाज़ ई न आहे मुंहिंजे अलाह जा मूं ते करम आहिनि त सिंध जो को बि ॻोठ ऐं शहर अहिड़ो कोन्हे जेको मूं न ॾिठो हुजे ऐं सिंध जी ॻाल्हि थो करियां इन नगर पार्कर खां वठी वीदे कमू शहीद ताईं हिन सॼी सिंध में कराची खां वठी कश्मीर ताईं जेका बि सॼी सिंध आहे हिन में ॻोठ ऐं शहर मूं ॾिठा ऐं वियुसि मुंहिंजे पेरनि जा निशान उते मौजूदु आहिनि मुंहिंजे लाइ महबूब इंसान उहे रहिया जिन सां मूं प्यारु कयो यकीननि हिकु इंसान जी हैसियत में प्यारु करणु मुंहिंजो हक़ु आहे मूं प्यारु कयो मूं उन्हनि सां प्यारु कयो जिन में इहा महसूसु थी इहा शइ त हुननि में पंहिंजो पाण सां बि प्यारु कनि था या कोन था कनि मूं उन सां प्यारु कयो जेको पंहिंजो पाण सां पहिरीं प्यारु करे थो जंहिंखे पंहिंजो वजूद ई सम्झ में नथो अचे उन सां आउं कहिड़ो प्यारु करे सघंदुसि सहाफ़त आहे अदब आहे पर इन्हनि जो इहे जेके शयूं जेकॾहिं मूंखे मिलियूं त उनजो ज़रियो सहाफ़त ऐं अदब जे ज़रिए बिल्कुलु यानी मेलनि मलाखड़नि ते जेकॾहिं वियुसि सिंध जो को बि वॾो मेलो का बि अहिड़ी दरगाह कान्हे जेका मूं न ॾिठी हुजे माना जिते जिते क्षमा ॿरी आहे उते परवानो पहुतो आहे ऐं परवाने पंहिंजा नज़राना किथे त ईअं बि चयो वियो त हाणे तव्हां ॻाल्हि कई आहे त
दास्तांगू माठ में छो थो रही, ॻाल्हि अफ़साने जी सूरत में क़बूल। अॼु त मस्तनि खे पीअण जो मूड आहे, जाम मैखाने जी सूरत में क़बूल। तुंहिंजी महफ़िल में हथे ख़ाली अचां, लुड़क नज़राने जी सूरत में क़बूल। तुंहिंजी महफ़िल में हथे ख़ाली अचां, लुड़क नज़राने जी सूरत में क़बूल। काल महफ़िल में कंहिं खिलंदे चयो, शमा परवाने जी सूरत में क़बूल। वाह वाह वाह। किथे परवानो शमा जी सूरत में बि क़बूल थियो। भट्ट साहब, तव्हां हींअर लुड़कनि जी ॻाल्हि कई ऐं थोरी देरि पहिरीं तव्हां पंहिंजे हिकिड़े किते में चयो त ज़िंदगी सॼी गुज़र हादसनि में थी वई। त ज़िंदगी में के हादसा आहिनि जेके लोॾे छॾींदड़ आहिनि? बिल्कुलु आहिनि। मुंहिंजी ज़िंदगी में तमामु घणा हादसा आहिनि। फ़ौतगियूं या कंहिंजो विछोड़ो इहो मुंहिंजे लाइ हादसो बराबरि आहे, पर मुंहिंजे लाइ हादसा जेके ॾुखिया, जिन खे मूं थोरो ॾुखियाई में मुंहुं ॾिनो, त 5000 कथा लिखियुमि, किन शाइरनि खे सोना ताज पाराया विया, मूंखे अख़बार मां कढियो वियो त तूं बेकार माण्हू आहीं। इहे वॾा धक हुआ। भट्ट साहब, हिकिड़ो वरी असीं पंहिंजे प्रोग्राम जे कंटेंट ॾांहुं हलूं था, सारूं सदाऊं आहिनि, थोरो मुड़ी वरी तव्हांजे उन कंट्रीब्यूशन जे बारे में, सहाफ़त ऐं किते खां ऐं तक़रीर जेका शोला बयानी आहे, उन खां अलावा बि परवानो भट्टी पंहिंजे हिकिड़े ॿिए फ़न में यकता आहे ऐं उन जहिड़ो सिंध अॼु ताईं पैदा न करे सघी आहे। उन जो थोरो हवालो आऊं रईस करीम बख़्श निज़ामानी जे किताब में ॾियां त हू लिखे थो त 18 सालनि जो हिकिड़ो गबरू जवान आहे, कंपेयरिंग बीठो करे, महफ़िल ते छाइबो पियो वञे ऐं हेतिरी सॼी महफ़िल खे पाण सां गॾु वठियो पियो हले। तव्हीं मलाखड़े में बि कंपेयर रहिया आहियो, मुशाइरे में बि कंपेयर रहिया आहियो, अदबी सकाफ़ती महफ़िलुनि जा बि कंपेयर रहिया आहियो। त इहो फ़न हिकिड़ो ख़ुसूसी फ़न आहे। इन में तव्हांजो उस्ताद केरु हो ऐं कंहिं एनकरेज कयो?